दोस्तों अॼु जी अपडेट में तव्हां सभिनी दोस्तनि खे नंढिड़ो अर्ज़ु कंदुसि त हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो। तव्हां छाजे करे त हिन वीडियो में अॼु तव्हांजे मतिलब जी अपडेट तव्हांखे मिलण वारी आहे। जी हाँ दोस्तों तव्हां त ॾिठो ईरान ऐं इसराइल जी जंग लॻी पई आहे ऐं अक्सर माण्हुनि जो ध्यानु जेको आहे न हेॾां ई आहे, पोइ बि असां टाइम कढी करे तव्हांखे अपडेट ॾेई रहिया आहियूं। तव्हांजी वॾियूं महिरबानियूं, तव्हां बि अपडेट असां ॾिसी रहिया आहियो ऐं लाइक सब्सक्राइब ऐं शेयर बि करे रहिया आहियो। तव्हांजा लख कुर्ब ऐं तव्हांजा सुठा सुठा कमेंट बि अची रहिया आहिनि। हलूं था अॼु जी अपडेट जी तरफ़। सभ खां पहिरियां दोस्तनि खे चवंदो त शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करे छॾींदा। दोस्तों मां ॿुधाईंदो हलां त वेरन जी वसी ड्रामे में अॻिते जेको आहे न कुझु ॿिया अदाकार एंट्री हणी सघनि था। जी हाँ दोस्तों, कुझु नवां चहिरा बि आख़िरी स्पेलनि में तव्हांजे आॾो ज़ाहिर थींदा, जेका हिन टाइम ताईं को मतिलबु तव्हां अदाकार ॾिसी रहिया आहियो हिन टाइम ते किस्तनि में जेका अची रहिया आहिनि। इन खां अॻिते जेका स्पेल ॿिया ईंदा उन्हनि में कुझु ॿिया अदाकार ज़ाहिर थींदा ऐं तव्हांजे आॾो उहे करेक्टर ईंदा। फ़िलहालु तव्हांखे नाला असां नथा ॿुधाए सघूं, छाजे करे इहे पहिरियों अगरि खोले ॿुधाईंदासीं घणो त चैनल वारा कावड़िजी वेंदा असांजे मथां। बहरहाल तव्हांखे एतिरो ॿुधायूं था, नवां चहिरा तव्हांजे साम्हूं अचण वारा आहिनि वेरन जी वसी ड्रामे में। अगरि वीडियो तव्हां हेसीं ताईं ॾिठी त वॾियूं महिरबानियूं तव्हांजूं। वीडियो पोइ पुॼाणी त लाइक सब्सक्राइब शेयर फॉलो कंदा।